था नाहिन सो तो खपंदा दलाल आहिनि मिट्टी मां दलाल पैदा न थिया ऐं जेको दलाली करे थो उहो हिन मिट्टी जो कोन हूंदो को धारियो नस्ल हूंदो हू क्रॉस ब्रीड थी सघे थो हिन मिट्टी मां खस पैदा थींदी कोन्हे तो असां डॉलर वता न आहिनि न को माण्हू खपाया आहिनि असां बर्मी न अफ़गानी न तातारी न तुर्खानी असां बर्मी न अफ़गानी न तातारी न तुर्खानी असां धरती धणी आहियूं धणी था रहण चाहियूं न को ख़ुदकश बंबार आहियूं न को इब्न गदार आहियूं ख़ता हूंदी इहा हूंदी कंदा धरती सां प्यार आहियूं मोहब्बत ते बि जहिड़ो आहे असांजो ॾोह कहिड़ो आहे न को कूफी न को शामी न को कूफी न को शामी हुसैनी सोच जा हामी न को कूफी न को शामी हुसैनी सोच जा हामी असांजे लाइ मक़तल वा असां ख़ातिर करबल वा भली पंहिंजी मञाए छॾ भली ख़ैमा जलाए छॾ ढिबाई हक़ मज़लूम आ मगर कातिल मगर ज़ालिम त बातिल वा अड़े तारीख़ जा कातिब हुसैन अॼु ताईं अफ़ज़ल वा उन्हनि ते अॼु बि मेड़ो आहे असांजो ॾोह कहिड़ो आहे तो पाण ॻाल्हायो पिए सिंध जी निधणकाई उन्हनि जे वसीलनि जी फुरलुट पाण इहा बि ॻाल्हि कई त 70% रेवेन्यू ॾींदड़ यानी पाकिस्तान जे 14.5 करोड़ माण्हुनि खे तातींदड़ सिंध जा 3 करोड़ पुट गुरबत जी लकीर खां हेठि पाकिस्तान जे 70% मुलाज़िमनि खे पघार ॾींदड़